रिपोर्टर गुलजार अमन चांडी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट में 8 फरवरी 2024 ते थींदड़ इलेक्शन के हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी अगुवान मोहम्मद रियाज सुमरे पारां पीपी उम्मीदवारन जी कामयाबी लाइ कारनर गॾिजाणी मुनक़िद कई वई। अॻूणे MNA ऐं सूबाई वज़ीर मोहम्मद रियाज सुमरो जे भाउ मोहम्मद रियाज सुमरो पारां NA 196 जे उम्मीदवार PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं PS 14 जे उम्मीदवार मीर नादर मक्सी जे इलेक्शन में कामयाबी लाइ कारनर गॾिजाणी मुनक़िद कई वई। उन मौके ते PS 14 जे उम्मीदवार मीर नादर मक्सी ऐं PP लाड़काने ज़िले के सदर खुर्शीद अमन जुड़ेजो मोहम्मद रियाज सुमरो, सरदार सज्जाद खान सुमरो, हाजी कुर्बान अली सुमरो ऐं ॿियनि कारनर गॾिजण खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर में अवाम जा मफ़ाद शामिल आहिनि। बेरोज़गारी खे बेरोज़गारनि खे रोज़गार, हारियुनि खे किसान कार्ड ॾिनो वेंदो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए औरतुनि जो वज़ीफ़ो वधाए 20 लख ग़रीब बेघर माण्हुनि खे घर ठाहे ॾिना वेंदा। हुननि चयो त अवाम 8 फरवरी ते PP उम्मीदवारनि खे वोट ॾे खेनि कामयाब करे त जीअं तक जा समूरा मसइला हल थी सघनि। हुननि चयो त असांजे तक तां पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इलेक्शन में सो वठी रहियो आहे। असांजे ज़िले जा मसइला MPA MNA जे हल करण खां ॻाल्हि चढ़ियल आहे।